सखर जे बागड़जी वारे इलाइक़े में ॿिनि धुरनि में झेड़ो फायरिंग, वाटाड़ू समेत 4 ॼणा मारिजी विया। महर बिरादरी जी हिकु धुर पुराणी तकरार तां फायरिंग करे घुमरा बिरादरी जी हिकु धुर जे 3 ॼणनि खे क़त्ल करे छॾियो। घुमरा बिरादरी जे धुर जे पलान में कोठ ते हमलो, हिकु वाटाड़ू मारिजी वियो, लाश अस्पताल मुंतकिल। धुरनि में तकरार तेज़, वधीक रतो छाण जो खदशो। पुलिस जो चवणु आहे त महर ऐं घुमरा बिरादरी जी ॿिनि धुरनि में पुराणो तकरार हलंदड़ आहे, जंहिं तां वाक़ियो पेश आयो आहे। वधीक जांच कई पई वञे। मीरपुर साकरो जे सामूंडी पट्टीअ में सामूंडी वीरुनि तबाही मचाए छॾी। समुंड जो खारो पाणी फसलनि ऐं ॻोठनि में दाख़िल थी वियो। सामूंडी पाणी दाख़िल थियण सबबि कणक जो तयार थियल फसल सड़ण लॻो। गाड़ो शहर जे ॻोठ मोहम्मद अली चोलाणी, सिद्दीक चोलाणी, सुलेमान अलहदिनो चोलाणी, मोहम्मद माशी, अमीन जत, जुमन, मीर मोहम्मद ऐं ॿियनि ॻोठनि में 2 खां 3 फुटनि ताईं सामूंडी पाणी दाख़िल। रहवासी पंहिंजी मदद पाण था ते महफ़ूज़ हंधनि ॾांहुं लॾ पलाण करण ते मजबूर। इंतिज़ामिया संदनि का बि सार न लधी। मुल्क में महांगाई जो नओं तूफ़ान अचण वारो। पाकिस्तान IMF जे शर्त ते व्याज जी शरह में 2% वाध करण जो फ़ैसिलो करे वरितो। नाणे वारी वज़ारत चयो आहे त IMF सां व्याज जी शरह 2% ताईं वधाइण ते इतिफ़ाक़ कयो आहे। पावर सेक्टर बाबति मामला तय थियण ते IMF सां मुआहिदो थी वेंदो। दोस्त मुल्कनि सां बि मामला तय कया वेंदा। 2% वाध व्याज जी शरह 19% ताईं पहुची वेंदी। तमाम PTI के कारकुनान से गुजारिश है कि जो अपनी गिरफ्तारी पेश करना चाहते हैं वो प्रिजनर वैन खड़ी है, यहाँ आके अपनी मर्जी से बैठ सकते हैं। बेहद अफसोस और शर्म का मकाम है कि हमारे लीडर हजरात कोई जमान पार्क में सोए और कोई बंगलों में सोए हुए हैं और हम कारकुन आके गिरफ्तारियां दे रहे हैं। ये है इनका जेल भरो तहरीक। PTI जी जेल भरियो तहरीक नाकाम। हुकूमत पारां गिरफ्तारियूं ॾींदड़ PTI जे अहम अॻवाननि खे महीने ताईं नज़रबंद रखण जो फ़ैसिलो। गुज़िरियल ॾींहुं रावलपिंडी में गिरफ्तारी ॾींदड़ PTI जा 6 अॻवान अडियाला जेल खां शाहपुर जेल मुंतकिल। जुल्फी बुखारी, फयाज़ चौहान, एजाज खान ऐं ॿियनि खे महीने लाइ नज़रबंद कयो वियो। सूबाई वज़ीर शर्जील मेमण PTI खे सिंध में जेल भरियो तहरीक लाइ भरपूर सहकार करण जी आश करे छॾी। शर्जील मेमण चयो आहे त जेल भरियो तहरीक जो ऐलान कंदड़नि जूं जंगूं ॾकी रहियूं आहिनि। सिंध में गिरफ्तारी ॾींदड़ PTI वारनि खे पिक एंड ड्रॉप सर्विस बि मुफ़्त में ॾिनी वेंदी। रुगो PTI वारा नाला लिखिया आहिनि। मरियम नवाज़ ऐं PDM जा सुप्रीम कोर्ट ऐं जजिस ते हमला शर्मनाक आहिनि। सुप्रीम कोर्ट ते हमलो करे वफ़ाक़ खे नुक़सान पहुचाए पियो वञे। PTI चेयरमैन इमरान खान चयो आहे त PDM क़यादत असेंबलियूं तोड़ण जो चैलेंज ॾिनो, हाणे इलेक्शन खां भॼी रहिया आहिनि। चूंडुनि खां भॼण लाइ आइन जी भञकड़ी करण लाइ तयार आहिनि। इमरान पंहिंजे घाट फादर फैज़ हमीद जी मदद सां साज़िशुनि जो बादशाह हो, हाणे ताक़तवर कीअं करे पियो। मरियम नवाज़ चयो आहे त इमरान जूं दाहूं ग़लति न आहिनि। तव्हां फैज़ ऐं संदसि साथियुनि जी मदद सां अॻिते वधंदा रहिया आहियो। इमरान खान जहिड़ा लाडला जल्द ख़तम थी वेंदा। PTI अॻवान यास्मीन राशिद जो वफ़ाक़ी घरू वज़ीर राना सनाउल्लाह ते इमरान खान खे क़त्ल करण जी साज़िश करण जो इल्ज़ाम। यास्मीन राशिद चयो आहे त इमरान खान ते क़ातिलाणे हमले जी जांच सही नमूने न थी रही आहे। हमले में नई ऐं निगरान हुकूमत मुलविस आहे। नई जुड़ियल JIT में बि शाहिदी तब्दील कंदड़ 4 ऑफिसर शामिल आहिनि। इस्लामाबाद जी बैंकिंग कोर्ट मना थियल फंडिंग केस में इमरान खान खे 28 फेब्रुआरी ते पेश थियण जो हुकुम ॾेई छॾियो। बैंकिंग कोर्ट में फंडिंग केस जी ॿुधणी थी। इमरान खान जे वकील हाई कोर्ट जे फ़ैसिले जी कापी अदालत में पेश कई। अदालत इमरान खान खे 28 फेब्रुआरी ते पेश थियण जो हुकुम ॾिनो।
सिंध जी सियासी समाजी सुञाण धुरिन सिंध में बोर्ड सबब किरोड़े माण्हुनि जे बेघर हुअण सबब आदमशुमारी मुलतवी करण जो मुतालबो करे छॾियो। साना जी मेज़बानी हेठि कराची में सिंध में थींदड़ डिजिटल आदमशुमारी बाबति कॉन्फ्रेंस डॉक्टर कादिर मक्सी, अयाज़ लतीफ़ अली जो ऐं ॿियनि चयो त आदमशुमारी 10 सालनि खां पोइ थींदी आहे, पर MQM खे ख़ुशि करण लाइ गैर क़ानूनी तौर 5 सालनि खां पोइ आदमशुमारी कई पई वञे, जंहिंखे क़बूल न कयो वेंदो। बोर्ड सबबि 2 करोड़ सिंधी बेघर थियल आहिनि। गैर कानूनी माण्हुनि खे आबाद करण लाइ डेमोग्राफिक तब्दीली जी साज़िश थी रही आहे। माज़ी में बि सिंध जे 7 करोड़ आबादी खे रुगो 4 करोड़ ॻणियो वियो। साज़िश क़बूल न आहे। कराची मां चूंडियल PTI MNAs नंढी चूंड रुकण लाइ सिंध हाई कोर्ट पहुची विया। PTI जे 9 MNAs ख़ाली थियल सीटुनि ते नंढी चूंड रुकाइण लाइ सिंध हाई कोर्ट में दरख़्वास्त दाख़िल कराए छॾी। अली ज़ैदी चयो आहे त इलेक्शन कमीशन जानिबदार आहे। लाहौर हाई कोर्ट इलेक्शन कमीशन ऐं क़ौमी असेंबली जे स्पीकर जो नोटिफिकेशन मुअतल कयो आहे। कराची में 16 मार्च ते रिथियल नंढी चूंड रोकण जो हुकुम ॾिनो वञे। कराची जे कमिश्नर शहर में शॉपिंग मॉल्स ऐं मार्केटूं राति 8:30 वॻे बंदि करण जो हुकुम ॾिनो। नोटिफिकेशन जारी। शादी हॉल ऐं रेस्टोरेंट्स राति 10 वॻे बंदि कया वेंदा। मार्केटूं राति 8:30 वॻे बंदि कई वेंदियूं। कमिश्नर कराची समूरनि डिप्टी कमिश्नर्स खे ख़त लिखी छॾियो। SUP जो सिंध जे हक़नि ऐं बोर्ड मुतासिरनि जी बहाली लाइ सखर खां निकितल प्यादल मार्च ख़ुदाबाद खां बान सैदाबाद रवानो। ज़ैन शाह जी सदारत में प्यादल मार्च ख़ुदाबाद खां रवानो थियो। ज़ैन शाह चयो आहे त बोर्ड मुतासिर बि अञा ताईं उझनि लाइ परेशान आहिनि। सिंध खे बचाइण लाइ सभिनी खे ॿाहिरि अचणो पवंदो। दादू पुलिस अदालती नोटिस खे बि थुॾे छॾियो। औरत खे कार हेठां चिबाटे मारींदड़ टिकटॉकर्स बदिरां गिरफ़्तार ड्राइवर ते केस दाख़िल करे छॾियो। जवाबदार धुर पारां ठाह लाइ राजूणी जूं कोशिशूं। पोती जे भाइटे अमजद पारां जवाबदार धुर जे मेड़ मिंत काफ़िले जी अचण जी तस्दीक। तफ़सील ॿुधाइण खां बि इनकार। गोसपुर वेझो कश्मीर ज़िले जे मुख़्तलिफ़ थाणनि जी पुलिस जो कचे जे दुरानी महर वारे इलाइक़े में ॾोहारियुनि ख़िलाफ़ ऑपरेशन। पुलिस ॾोहारियुनि जा घट घेण बंदि करे छॾिया। ॾोहारी जिंद जागीराणी जे कैम्प ते रॉकेट लॉन्चरनि ऐं एंटी एयरक्राफ्ट गन सां हमिलो। ॾोहारियुनि जे थाकनि खे बाहि ॾेई छाड़ियो वियो। केतिरा ई घर बि ड्राहे पटकाया विया। मलीर वेझो सुपर हाईवे ते SP तौहीद मेमून जी गाॾी जी टकर में नीगर फौत, 2 ॿारड़ा ज़ख़्मी। पहुतियल नीगर मोहसिन शाह जो लाश ऐं ज़ख़्मियुनि खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो। दादू जी अदालत में उमेर बाब चांडियो जे 3 घर भातियुनि जे क़त्ल केस जी ॿुधणी। इल्ज़ाम हेठि आयल MPA सरदार चांडियो अदालत में पेश। अगूणो SHO करीम बख्श चांडियो, मुर्तज़ा चांडियो, जुल्फ़कार सिकंदर, अली गौर चांडियो खे जेल महाकोरट में पेश कयो वियो। केस जी ॿुधणी 7 मार्च ताईं मुलतवी। उमरकोट में संगावती तकरार तां 2 धुरनि में जहिड़ो हिकु ॼणो क़त्ल। ओड बिरादरी जी 2 धुरनि में संगावती तकरार तां थियल जहिड़े में सूमार ओड क़त्ल, लाश अस्पताल मुंतक़िल। बलूचिस्तान जे शहर रोस्ता मोहम्मद वेझो करें इल्ज़ाम हेठि बिठो क़त्ल। जवाबदार गुलाम नबी धीउ सितारा ऐं आबिद खे गोलियूं हणी क़त्ल कयो। लाश अस्पताल मुंतक़िल। खैरपुर वासी नौजवान कराची जे इलाइक़े कायदाबाद मां गुज़िरियल 5 ॾींहनि खां पुरसरार नमूगुम। वाट सख़्त परेशान। गाही पाड़े वासी बिलावल भरोई कराची जे खोई ॻोठ मां
5 ॾींहं अॻु गुम थियो हो। वाटसन जो चवणु आहे त इतला बावजूद शालातीप टाउन पुलिस कुझु न कयो आहे। ऐं रूस जे यूक्रेन ते थियल हमले खे 1 साल मुक़ाबिल यूक्रेन ते रूसी हमले खिलाफ़ अमरीका समेत दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि में एहतजाज। जंग बंदि करण जो मुतालबो। अमरीका बि रूस ते नयूं पाबंदियूं लॻाए छॾियूं। बाइडन चयो आहे त तेहरान ते नयनि पाबंदियुनि जो मक़सदु मॉस्को जी जंगी सलाहियतुनि खे कमज़ोर करणु आहे।